भोजदार वॾा वेझो ॻोठाणनि पारां रोड जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मियांदाद ख़ासकेली, सुभान शर, जमील ख़ासकेली ऐं ॿियनि ॿुधायो त संदन ॻोठनि जो रस्तो हंधा हंधा टुटल हुजण करे हू सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त रोड जी मरम्मत न थियण सबबि मरीज़, औरतूं तोड़े ॿारड़ा सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। बोदारा खां वठी करे स्वीगेस ताईं लिंक थो करे पियो। हिन जे विच में काफ़ी जेका 20 खां 25 ॻोठ अचनि पिया। हिन जी तमामु हालत ख़राबु आहे। हिन जे मतिलबु मोटरसाइकिल जी सवारी जे लाइक़ु न रहियो आहे ऐं हितां कंहिं मरीज़ खे खणी वञणु बोज़ार वॾा या कंहिं ॿिए तरफ़ तमामु नामुमकिन थी वियो आहे। इहो असां गवर्नमेंट खे चिता ॾियूं त उहो नोटिस वठे ऐं इन जे बारे में बेसिक फैसिलिटी आहे, इन ते कुझु गौर करे। ॻोठाणनि चयो त चूंडियल नुमाइंदा वोट वठण बाद संदन सार नथा लाहिनि। बोज़दार वॾा जे रोड जेको स्वीगेस सां MP MNA अचनि था वोट वठी हलिया आहिनि, अॼु ताईं मोटिया बि न आहिनि। हिन बरसाति में त असां एॾा ॾुखिया आहियूं जो हीउ चौक जेको आहे स्वीगेस ते वञे थो, स्वीगेस खां वरी ठरीअ खां वरी टालपुर, को बि रस्तो अहिड़ो असांखे कोन्हे जो असां कंहिं शहर ते पहुचूं। अॻवाणनि मुतालबो कयो त संदन ॻोठ जे रस्ते जी मरम्मत कराए बेचैनी ख़तम कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।